गरीबा अणपढ़ियो आ, बिल्कुल अणपढ़ियो आ, जिंदगी दुखन में गुजरी रही आ, जिंदगी सूरन में गुजरी रही आ, जिंदगी में का चंगाई नजर कान थी अचे, जमीन जा एकड़ कोनन, जान में वडी ताकत न बची आ, जिंदगी जो गादो दुखियो आ, रात ॾींहुं चवे थो मौला हलाल जी रोजी कमाया थो, मौला बरकतूं अता फरमा, ज़ाहिरी कुछ भी नजर कोन थो अचे। इए वींदे वींदे कहे मौलाना जी तकरीर ॿुधे, मौलाना खुतबे में चई रहियो हुयो जेको कुरान करीम जी सूरतुल कुरैश याद करे दरिया में घिड़ंदो, दरिया उनके जगह ॾींदो। उन गरीब सोचो दरिया जे हुन पासे काठियूं जाम, हिन पासे त सभिनी बनियूं काहे छॾियूं, हाणे गरीब जो गुज़र किथों थे, इहा सूरतुल कुरैश लाइ छा आहे? पाड़े जे मौलाना ॾे वियो मूंखे सूरतुल कुरैश याद कराए, कुराड़ो ॾींहं ॿिनि अठनि ॾहनि में सूरतुल कुरैश याद करे घर मोटी आयो, ज़ाल खे चई मुबारक थई पंहिंजे दुखनि जा ॾींहं ख़त्म थी विया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जागो था, ज़ाल चयसि को सोन हथायो थई छा? जी सोन थोरो अञा कुछ घणो हथायो आहे, जेका दौलत जी अञा कुछ घणो, गाल खुटाया गाल वधी वेंदी। ज़ाल चयो छा हथायो? चई सुभाणे ॾिसजां, सुबुह जो सवेल गलह बि काहींदो आहे, कुहाड़ी बि खणंदो आहे, रसो बि खणंदो आहे, सिधो दादुल दरिया ते बीही करे अल्लाह जो पाक कुरान शुरू कंदो आहे। नियत कहिड़ीअ सां शुरू कंदो आहे? मौला मां तुंहिंजे कुरान करीम जे लाइ तुंहिंजे दीन जे आलिम खां ॿुधो आहे त जेको कुरान करीम जी सूरतुल कुरैश पढ़ी इशारो दीदो, दरिया ब टुकड़ा थी वींदो। हे कुरान पढ़ी रहो आ, अल्लाह मीकाईल के हुक्म करे रहो आ, ओ मीकाईल जी मुझा करीम रब देर न कर तैयार थी, जी मुझो बांधड़ो मां अल्लाह जे कुरान जो आयतूं पढ़ी इशारो दे, हे ॾहूं वारो पानी हेॾे कजा, हे ॾहूं वारो पानी हेॾे करे छॾजा। सुभान अल्लाह, सुभान। मुझे बाने के खबर पवे त रब जे कुरान जी ताकत छा है, मुझे बाने के यकीन थे त अल्लाह जे कुरान में पावर केतिरो आ। उन गरीब मिस्कीन इए कयो, गडहड़ीअ सूधो मुंहिंजा दोस्त दरिया टपियो वञे, काठियूं करे वरी अचे पर इशारो ॾे, कुरान पढ़ी दरिया ॿ टुकड़ा। मौलवी सॼो 30 पारा कुरान जो तो पढ़े, कंहिंजो मथे जो सूर भी ख़त्म नथो थिए। कुरान त सचो आहे, जवाब दियो अल्लाह जो कुरान सचो आहे बि साॻियो मट बि कोन्हे। फ़र्क़ कहिड़ो आहे? सिर्फ़ अक़ीदे जो फ़र्क़ आहे। हुन फ़क़ीर जो अक़ीदो हुयो, असांजो अक़ीदो आहे।